मुझा अजीजों, मुझा दोस्तों, मुझा भाइयों, दुनिया की जिंदगी में यही घड़ियों कम आयो जेके घड़ियों कुरान मजीद जे ॿुधण ॿुधाइण में क्यों गुज़रन। यही घड़ियों कम आयो जेके मस्जिद मदरसे में क्यों गुज़रन। यही घड़ियों कम आयो जेके ज़िक्र अज़कार में क्यों गुज़रन। यही घड़ियों कम आयो जेके अल्लाह ऐं रसूल जी फरमा बरदारी में क्यों गुज़रन। इन्हनि घड़ियुनि जे सदके अल्लाह ताला पंहिंजे नेक बाननि खे जन्नत जो वारिस बणाईंदो। कुरान मजीद में अल्लाह सही फरमाए फरमाए कुलू वशरबू हनीयम बिमा अस्लफ्तुम फिल अय्यामिल खालिया। और नेकोकारो और नमाजियो और कुरान मजीद या परवाना आशिको और अल्लाह जा फरमा बरदार बानाए बानियो और मुझे प्यारे नबी जो फरमा बरदार बानियो बाना। हाने जन्नत में अल्लाह ताजे लाए तैयार करे ताजे हवाले दो क्या कुलू वशरबू हनीयम बिमा अस्लफ्तुम फिल अय्यामिल खालिया। हाने पया जन्नत में खाईंदा वधो पया जन्नत में पीना वधो शराब तहूरा जो ताला इंतजाम किया वसक़ाहुम रब्बुहुम शराबन तहूरा। वडे आवाज बिहारे बिहारे थकाओ तो मुखे तो आवाज वरी ताम होना सुने गिरे वडे आवाज समझो सुभान अल्लाह। अल्लाह बनाए ताने लाए माला नहीं खीर जो नदियों आयन फीमा में तजरिया फबई आलाए रब्बिकुमा तुकल्लिबान। अञा वरी आवाज़ तव्हांजे लाइ मां अल्लाह जी शरबत जूं नारियूं आहिनि ख़ालिस पाणी जूं नारियूं तव्हां खाईंदा वधो मेवा फल ऐं फ्रूट वॾो इंतज़ाम कयो आहे तव्हांजे लाइ हर क़िस्म जा मेवा जन्नत में मां अल्लाह तव्हांजे लाइ तयारु कया आहिनि। मां अल्लाह ॾाढ़े जो बि तव्हांजे लाइ इंतज़ाम कयो आहे। मां तव्हांजे लाइ खारकुनि जो बि इंतज़ाम कयो आहे। फीमा फाकिहतुन वनख़्लुन वरुम्मान। फबअय्यि आलाए
आलाए रब्बिकुमा तुकल्लिबान। कुलू वशरबू, खाईंदा दो पींदा दो। हनीअन बिमा अस्लफ्तुम फिल अय्यामिल खालिया। अल्लाह फरमायो जेको कुछ तई दुनिया में करे आया हुए उनजो बदलो आ। दुनिया में नमाज़ा पढ़ी आयो, मुझे कुरान मजीद जी मोहब्बत रखी आयो, मुझे कुरान मजीद सां वफ़ा करे आयो, निभायो मुझे कुरान मजीद सां। जाते भी जलसा प्रोग्राम थींदा तव्हीं पंहिंजा कम छॾे, कार छॾे, घर घाट छॾे, गोॾा खोड़े जी जलसेगाह में वेही रहंदा हो। सॼो सॼो ॾियारो सॼी सॼी राति मुंहिंजे क़ुरान जी मोहबत में गुज़ारींदा हो। कुलू वशरबू हनीअन बिमा अस्लफ्तुम फिल अय्यामिल खालिया। ओ मुंहिंजा प्यारा बानड़ो, ओ मुंहिंजो प्यारियूं बानड़ियूं, सारी जिंदगी मुंहिंजी बंदगीअ में गुज़ारियो, मुंहिंजे प्यारे नबीअ जी ताबेदारीअ में गुज़ारियो। अॼु मां अल्लाह तां खां राज़ी आहियां, तॾहिं त तव्हांखे दुनिया वारो बदिलो हिन सूरत में नसीब फरमायो। अज़ीज़ो, हिन जो बंगलो तव्हांखे अल्लाह आख़िरत में ॾींदो। हे जेको तव्हीं जलसनि में अचो था, प्रोग्राम में वियो था, दुनिया में भी फ़ाइदा है। कुरान शरीफ जे ॿुधण जा बेशुमार। ओ मुंहिंजा अज़ीज़, मुंहिंजा भाइर, कुरान शरीफ जे ॿुधण सां ईमान ताज़ो थी पवंदो आहे। इन्नमल मुमिनून अल्लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना वअला रब्बिहिम यतवक्कलून। अञा वरी आवाज़ जंहिंजो ईमान ताज़ो थो थिए, हथ मथे खणी जो सुभाउ। मोमिन कुरान मजीद ॿुधंदो, रूह खे राहत मिलंदसि। मोमिन कुरान मजीद ॿुधंदो, दिल खे फराद नसीब थींदसि। कद जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम व शिफ़ाउन लिमा फ़िस्सुदूर व हुदन व रहमतुल लिल मुमिनीन। अञा आस्ते अञा हो के मानी के दम तव्हां चाढ़ी कन ॿिया न सुभाणे अहिड़ी लॻियो ॼण हफ़्ते जी बुख अथव। ईमान सां जज़्बे सां वॾे आवाज़ सां जो सुभाणे अञा दिलि जे ख़ुलूस सां सुभान अल्लाह। तव्हांखे जन्नत में ठाओ के भागन जो वारस कंदी, ठाओ के वणन जो वारस कंदी। नबी साईं फरमायो जेको सुभान अल्लाह तो चवे अल्लाह उन जे लाइ जन्नत में वण थो हणाए मेवन वारो। पर साईं फरमायो एॾी
चवंदो वण जी छांव जो जेकॾहिं को माण्हू उन वण जी छांव हेठां भॼंदो रहे भली सुवारीअ ते चढ़ी साईं फरमायो 500 साल भॼी भॼी थकी पवंदो पर सुभान अल्लाह जे चयल सां जेको वण जे लाइ लॻल हूंदो बिश्त में उन जी छांव 500 साल जे सफ़र में बि ख़तम न करे सघंदो। अञा वरी आवाज़ अज़ीज़ो सुभान अल्लाह अल्लाह खे वॾो प्यारो मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाई अल्लाह जे नाले खणण में कंजूस साहिब न कंदा ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाई जेतिरा दफ़ा अल्लाह जो नालो ज़ुबान सां वठंदो ओतिरा दफ़ा अल्लाह साईं तव्हांजो नालो पंहिंजी कुदरत वारी ज़ुबान मुबारक सां वठंदो फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम अल्लाह फरमायो मुंहिंजा बानड़े तव्हां मूंखे सॾु कयो त मां तव्हांजो नालो वठी तव्हांखे जीउ कयां कुल अय्यम्मा तदऊ फलहुल अस्माउल हुस्ना वला तजहर बिस्सलातिक वला तुखाफित बिहा वब्तग़ि बैन ज़ालिक सबीला वक़ुल अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तखिज़ वलदा वलम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क वलम यकुल लहू वलियुम मिनज़्ज़ुल्ल वकब्बिरहु तकबीरा। अञा वरी आवाज़ अल्लाह तो मुझे नालो ज़ाती अल्लाह सिफाती नाला मुझा 99 मुझे ज़ाती नालो वठलो उतरे भी जी कंदो मुझे सिफाती नालन वां कोकड़ो नालो वठदो उतरे भी जी कंदो या अल्लाह चवंदो उतरे भी जी या रहमान चवंदो तॾहिं बि जीउ या रहीम चवंदो तॾहिं बि जीउ या गफूर चवंदो तॾहिं बि जीउ या सत्तार चवंदो तॾहिं बि जीउ या गफ़ार चवंदो तॾहिं बि जीउ। अल्लाह फरमायो ओ मुंहिंजा बानड़े आवाज़ सां मूंखे सॾु कंदो तॾहिं बि जी कंदो आहियां जे दिल में मूंखे सॾु कंदो तॾहिं बि जी कंदो आहियां। अल्लाह फरमायो तव्हां माण्हुनि में मूंखे सॾु कंदो मुंहिंजो नालो वठंदो त मां मलाइकनि खे मेरे तव्हांजो नालो वठी तव्हांखे जी कंदो रहंदो आहियां। अञा वॾे आवाज़ अल्लाह असांजो जो नालो अल्लाह कुदरत वारी पंहिंजी ज़ुबान सां खणी इन खां गनीमत बि का इन खां नेमत बि का थी नथी अॼु इरादो कयो इंशाअल्लाह अल्लाह जो नालो वठंदा रहंदा या अल्लाह चुकंदा कंदा रहंदा या रहीम चो चवंदा ई चवंदा रहंदासीं या अल्लाह मदद पंहिंजी ज़ुबान ते ठाहे छॾींदासीं या अली मदद न चवंदासीं चो या अली हाणे निभागे वरी शमन ऐं गानो खोलियो नओं ॼाणनि खे मज़ो न सोचे इश्क वारा गाना चई चई वरी हेॾे मज़हब में बि क़ाइदा हाणे
शमन गाँव तो थे तो सबने के मुझे यार ही मदद वरी जो सबने शियन के मुझे यार ही मदद वरी असा के भी करे उन्होंने तो सबने सुनने के भी यार ही मदद है ना वो जट्टा वो कुछ आधा कर दिए तो तुम चले जाओ गायन देख के नु करे वे तो तबाह क्यों तुम असांजे मुस्लिम के तबाह क्यों थे इन राग साध गाने असांजे अमन ने भेन ने न्याण के बेहयाई फैलाए छड़ी तूं बेगैरती फैलाए छड़ी तूं पिछाड़ीअ माण्हुनि जे ईमान ते भी हमला था करनि हिकिड़ो वरी गानो चए थो अली ता पहला नंबर जटन खे का ख़बर नाहे कोई इल्मु दीन जो नाहे रुॻी माण्हुनि खे बरगलाइनि था माण्हुनि खे वरगलाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि ओ मुझा अज़ीज़ो मुझा दोस्तो मुझा भाइरो जो अद क्यों चो इंशाअल्लाह ताला रागन ऐं साधन ऐं गानन ऐं गाइण जो बाइकाट कंदा वॾे हथ सां सभु मथे हथ खणी चओ त इंशाअल्लाह गाइण जो बाइकाट हथ वठी गाइण में किन में काए पिया अलमरो मामन आप नबी से फरमाया जिनी जैसा मोहब्बत होंदी क़यामत जे ॾियारे वो उन सां गॾु हूंदो जेकॾहिं गाइण सां मोहब्बत कंदो त क़यामत जे ॾियारे उन सां गॾु वेंदो अॼु इरादो कयो जे इंशाअल्लाह गाइण जी मोहब्बत पंहिंजे दिलनि मां कढी छॾींदा जो राग जी मोहब्बत पंहिंजे दिल मां ख़तम कंदासीं दंग लंबा ना तॾहिं बि राग जी ॿुध ॿुधा लॻी मां आई साहब हैदराबाद में जलसो करे वापस तैयार सकरत बाईपास ते हिकिड़ो पेट्रोल पंप आहे जमायतीअ जो तो मां उते राश जे लाइ वियुसि पिए राति जो 2 पिया थियनि चौकीदार सुम्हियो पिया कुराड़ो तक़रीबन जंहिंजी 60-70 साल उमिरि हुई मुंह ते लोई रखी पई त सीने ते मोबाइल पई त जंहिंमें जलाल हलायूं वेठो ॿियो न पियो करे सुम्हियो पिया खट ते तॾहिं ईअं एॾी का राग में चूसदी थी वञे राग में अहिड़ो नशो अची वञे जो हे पुराणो 60-70 वारो सुम्हियो पिया खट ते दिलि ते मोबाइल हलाए उन वेठो आहे जलाल जंहिंमें हले थो इहो ढम ढम त उनजी आवाज़ ते हे ॿियो कुझु न पियो करे खिली खिली मां आई साहिब पेट में सूर पइजो मथो वञी बीठा हिनखे मुल्क जी ख़बर ई न आहे हलेसि गोरा मां रद गिरा साईं छा अरे बाबा छा थियो तोखे चई साईं मुंहिंजो शुरू कढियो मां मस्तु लॻो पियो पर पोइ बि चाचे जी ज़ुबान ते अल्लाह आयो मां चयोमांसि चाचा कोई अल्लाह अल्लाह कर या रहमान कर या रहीम कर राग ॿुधण में कहिड़ो फ़ाइदो हिते जो तोखे मौत अची वञे तो तुझे लाए तो हड़ा ले हयाती ते एतबार ना है जिंदगी ते को भरोसा ना कुरान मजीद में अल्लाह फरमाया कुल्लु मन अलैहा वयबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम
फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। राग ॿुधंदे ॿुधंदे मौत जी ओधड़ हली। गाना ॿुधंदे ॿुधंदे मौत जी ओधड़ हली वई। फिल्मा ॾिसंदे ॾिसंदे मौत जी ओधड़ हली वई। 2 साल अॻ में असांजी शिकारपुर जी कोच कराचीअ में टैंकर सां वञी टकर खाधई। अल्लाह जी ज़ात जो कसम 58 माण्हू न कोच में सवार हुआ। टैंकर जे धक सां पेट्रोल निकितो। पेट्रोल मूं बाहि भरी बाहि सॼी कोच खे वकोड़े वई। 58 माण्हू सभु जो सभु कोयला बणिजी विया। हिन जे लाइ कुझु बचो ॻाल्हायो। टीवी ॾिसंदे ॾिसंदे जेकी मरी आहे सड़ी आहे छा फिल्मा ॾिसंदे ॾिसंदे हिकिड़ा चरिया माण्हू बेवकूफ़ माण्हू सफ़र में गाना हलाईंदा, टीवियूं हलाईंदा आहिनि, कोचनि में गाॾियुनि में टाइम पास। पागल पिया चरिया तूं त मौत ते हली रहियो आहे। रोड मौत आहे। सेकंड जी ख़बर न आहे। गाॾी थिरे थी त हथी नथी अचे। पतो ई नथो पए। जेकॾहिं गाना ॿुधंदे ॿुधंदे मरी वञे त क़बर क़यामत तुंहिंजे लाइ अज़ाब बणियल हो। हेॾो रहीम यार ख़ान जा 4 माण्हू हिक गाॾीअ ते गाॾीअ में गाना हलायूं वॾे आवाज़ सां ऐं लाइव वीडियो हलायूं फेसबुक ते। हे अल्लाह जो क़ुरान मजीद मुंहिंजे हथ में आहे। वो वीडियो मां ॾिठमि मूंखे 2 टे ॼाणा निंड ई न पई अचे। गाॾी हले पई नचंदा पिया अचनि, कुॾ पिया ॾींदा अचनि। एक्सलाए 7 8 जो मांडलो देवर भी जंब पियो ॾींदो हुजे। गाननि ते मस्त लॻा पिया। ख़ुदा जी कुदरत ख़बर ई न पई। वीडियो हली रहियो आहे फेसबुक ते। अचानक देवर जे हथ मूं गाॾी निकिती। हैंडल हथ मूं छॾाइजो। इहा गाॾी कल्टियूं खाईंदी रही आहे। रड़ियूं गाॾीअ में कंदा रहिया आहिनि। वीडियो भरबो रहियो आहे। आख़िर हिननि जा आवाज़, हिननि जूं रड़ियूं, हिननि जूं गाऊं बंदि थियूं। राग पोइ बि गानो इहो हली रहियो। चङा भला असांजा जमायती गाॾीअ में गाना था हलाइनि। क़ुरान मजीद मुंहिंजे हथ में पाण वीडियो ॾिठो। 4 ई माण्हू गाॾीअ में आहिनि। गाॾी कल्टियूं खाईंदी थी वञे। वीडियो भरिजे थो फेसबुक ते लाइव हलायूं। आख़िर रड़ियूं करे करे राति जो वॻड़ो रड़ियूं करे करे चीखां करे करे मरी था वञनि। मोबाइल हले थी, वीडियो भरिजे थो ऐं गाॾीअ में उहो गानो हली रहियो आहे। अल्लाह जो वास्तो मुसलमानो महिरबानी फरमाए पाण खे राग खां बचायो। ख़बर ई न आहे त अॼु मरूं अलाए सुभाणे मरूं। कोई ज़िंदगी ते भरोसो न आहे। जे राग ॿुधंदे ॿुधंदे मरी विया त हड़ हली वेंदी। अॼु इरादो कयो इंशाअल्लाह क़ुरान मजीद ॿुधंदा रहंदासीं। क़ुरान मजीद जी तिलावत ॿुधो, वाइज़ ॿुधो। सफ़रनि में क़ुरान मजीद हलायो था त जेकॾहिं मौत अची वञेव त क़ुरान मजीद ॿुधंदा रहो त हा दुनिया जो जान छॾींदा वञो त क़बर बि बिश्त जो गांव त आख़िरत में बि अल्लाह जन्नत जो वारिस मालिक बणाए छॾे।